धू धूल पंहिंजे मतलब ख़ातिर हर गाल खे ॾींदा तूं धूल ढोंगी ढोंगर चाईंदा झोकींदा अखियुनि में धू धूल पंहिंजे मतलब ख़ातिर हर गाल खे ॾींदा तूं डैडी कूल पुट फूल डैडी कूल पुट फूल डैडी कूल 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 पुट फूल डैडी कूल 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 पुट फूल छात जमानो आयो आहे कोन वणन था फोड़ा पर ॾेखारण लाइ गाड़िन था मगर मच जा ॻोढ़ा छात जमानो आयो आहे कोन वणन था फोड़ा पर ॾेखारण लाइ गाड़िन था मगर मच जा ॻोढ़ा छात जमानो आयो आहे कोन वणन था फोड़ा पर ॾेखारण लाइ गाड़िन था मगर मच जा ॻोढ़ा सदा रहन गुम पल्लव पाइण वेंदा स्विमिंग पूल डैडी कूल पुट फूल डैडी कूल पुट फूल डैडी कूल 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 पुट फूल डैडी कूल 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 पुट फूल छाया नायन ढेडर कंता टाटा अञा त पितर आया नायन कौआ कंता काका अञा त बादल छाया नायन ढेडर कंता टाटा अञा त पितर आया नायन कौआ कंता काका अञा त बादल छाया नायन ढेडर कंता टाटा केरु असली केरु नकली कंहिंखे कंदा क़बूल डैडी कूल पुट फूल डैडी कूल पुट फूल डैडी कूल 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 पुट फूल डैडी कूल 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 पुट फूल पैसे जी चाह में प्याज बिरन के चाहें भली शिकल का भूत लगन तब मुर्गी भाग्यों पाएं चना भला पैसे जी चाह में प्याज बिरन के चाहें भली शिकल का भूत लगन तब मुर्गी भाग्यों पाएं चना भला पैसे जी चाह में प्याज बिरन के चाहें भली शिकल का भूत लगन तब मुर्गी भाग्यों पाएं जहकी चमचागिरी करण में थी वेंदा मशहूर डैडी कूल पुट फूल डैडी कूल पुट फूल डैडी कूल 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 मतलब है जैं घर की हेडलाइट ही गुल मुझे उते छाजी लाइट है छाजी सोच दिलो उते छाजी गाला मां कमरे में कोई गाने की आवाज बुधी हुई गाना में हुआ गाल थोड़ी रही छो था शर्मिंदा कयो
अच्छा पुट मां इते उस में धक्का बंद खाया ऐं तू ते वही करे आराम सां लेटी करे मल्हार तू कए न साईं बंदिश ठीक कयो हिन गाने जा बोल राग पेशावरीअ में वाह दिस कोलावेरी 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 के साईं छॾियो तव्हां नाराज़ था थियो तव्हां त इहा ॻाल्हि ॿुधायो छा कुझु ख़बर पई अरे कुछ भी न साईं हो अस्पताल थाणो एयरपोर्ट रेलवे स्टेशन वग़ैरह वग़ैरह सब बंद गोले आयो हां कुछ खबर न पई किथे ख़बर कोन पई साईं हो कबाड़ी सबाड़ी जी दुकान ते अरे साईं असां पुराणी शयुनि खे ओने कोने दामन में कबाड़ी खे विकिणी छॾींदा आहियूं न इन करे चरिया कोई साइकिल न विझाइजी वई आहे जो कबाड़ी वटि मिली वेंदी जो डेडी गुम थियो आहे हा साईं दुख न कयो चङो भलो पियो अलाए छा थी वियुसि पर साईं हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि इहो सभु जेको आहे न इहो मुयूं फिल्मूं जेको कराइनि उहो घटि आहे हाणे पंहिंजी बकबक बंदि कर वञ पाणी खणी अच हा सुणी थो चवां मेम साहब छा पई करे मेम साहब साईं भगवान कूड़ न ॻाल्हाए वेचारी दर्द भरिया डायलॉग चूंडे चूंडे यादि करे हो चए पई 4 ओड़े पाड़े वारियूं अचनि त रिहर्सल त ज़रूरी आहे न छाजी रिहर्सल साईं परचाणी ॾियण लाइ मां चवां पियो छा अरे मुंहिंजो डेडी गुम थी वियो आहे मरियो कोन्हे मां बि इहा ॻाल्हि चई चवण लॻी ख़बर अथव रहण ॾियो छा पई चए ॿुधाए न चए पई चए साईं कोई फ़ाइदो कोन्हे अरे ॿुधाए छो न तो फ़ाइदो नुक़सान तोखे छा मतिलब चए पई कि गुम थियल कुतो मोल बराबरि हूंदो मुंहिंजे पीउ जी तुलना कुते सां मां पाण चयो पर साईं वॾनि माण्हुनि जूं वॾियूं ॻाल्हियूं पोइ भले कुतो चवे सिरण चवे हिरण चवे मां छा थो करे सघां साईं पर साईं असां ग़रीब माण्हू जेके आहियूं न असां पीउ खे सिर्फ़ु पीउ चवंदा आहियूं इन खां सवाइ कुझु बि न कोन ॻाल्हाईंदो आहे वञ पाणी खणी अच ओ डेडी तव्हां केॾे हली वियो छा ग़लती थी वई मूंखां अरे माण्हू खिलनि था सो अलॻि हेॾी ॻाल्हि ॿुधायो मां तव्हांखे छा पाले पोसे इन लाइ वॾो कयो तव्हां मूंखे पाले पोसे वॾो कयो कि मां तव्हांखे ॻोल्हंदो रहियां इहा उमिरि न हुई मम्मी वॼण जी डेडी साहब पाणी यार तोता ये सब मुसाई छो कीअं थी वियो इहो हा साईं चङो भलो पियो अलाए कंहिंजी नज़र लॻी वई साईं हिकिड़ी ॻाल्हि चवां इहो जेको आहे न इहो सभु संग जो असरु अथव संग जो असर हा साईं ॾिसो मां शुरू खां नौकरनि चाकरनि जे सोबत में रहियो आहियां अड़े साईं ॾिसो अॼुकल्ह जा जेके पीअर आहिनि न उहे साईं अलाए कहिड़ी सोबत में था अची वञनि तरह तरह जूं ॻाल्हियूं था सिखी वञनि अरे ॻाल्हाइण शुरू थींदो न कि वधंदो वेंदो फटियल जूते वांगुरु वञ जा अंदर वञ वञा थो दिमाग़ ख़राब पियो आहे ॾिसो ॾाढा अरे ही छा पियो थिए हिते डार्लिंग ही तिर ॻाल्हि ते चोटे खे छो थो चिल्लाईं तूं मां तुंहिंजे दिलि जो दर्द सम्झां थी पर हिन में हिन ग़रीब जो कहिड़ो ॾोह तूं वञ तो था साहिब जी शर्ट पई थी वञी प्रेस करे अच अरे हेड़ा पियर त जमंदे ई मरी वञनि त सुठो ॿार हेड़ा बि त ॾिसणा पवंदा छा कयां चुम्मियूं ॾियांस मां इहो कॾहिं चयो तूं हर ॻाल्हि ते बुरो मनी वेंदो आहीं ॾिस न रूडी अॼु वक़्तु ॾाढो मटिजी चुको आहे ॿियो पीउ भले मिली वञे पर ॿियो नौकर मिलणु एतिरो सवलो कोन्हे अरे हाणे ॾिस न मिसिस महेश उहा आई जो तूं नौकर बणी वियो उनजी छा हालत थी वई आहे डू यू नो शी हैज स्टार्टेड लुकिंग लाइक हर ओन ग्रैंडमदर हा मुंहिंजी अम्मा हा तुंहिंजे तोते जी न इज़त पंहिंजे गुम थियल पीउ वांगुरु कंदुसि बसि इहो ई न अरे मूं इहो कॾहिं चयो तूं त हर ॻाल्हि ते बुरो मनी वेंदो आहीं पर हिकु ॻाल्हि ॿुध कुझु उमिरि जो तक़ाज़ो थींदो आहे तूं शायदि सम्झी थो कि डैडीअ जे गुम थियण जो मूंखे कोई दुख कोन्हे कसम वठाए छॾ अगरि 4 प्लेटूं छोलनि ऐं थोरी सी मिठाई जे सवाइ अगरि अन्न जो दाणो बि मुंहुं में विधो हुजे त सच थी चवां न रूडी अगरि डैडी सुभाणे ताईं न आया त पोइ मां लंच खां पोइ बुख हड़ताल ते वेही रहंदसि
गया ॾिसो बेचारी रोए थी ना मीना रोइबो ना है डेडी अची वेंदा अरे रुआ किथे थी तोते शायद छोले में मिर्च वधीक विझी छॾिया आहिनि राया हिकु प्लेट त खाई वठो ना तू ही खा मुझे तो भूख उन्हें सब डेडी सां गॾु हली वई आहे अलाए किथे हूंदा छा खाईंदा पींदा हूंदा डैडी डियर तू बुरो न बन तोखां वधीक मुसीबत त मुंहिंजे मथे ते आहे अरे तू त सॼो ॾींहुं हली रही है डैडी खे ॻोल्हण पर हिते कॉलोनी जे लेडीज़ जो मेड़ मिली वियो अरे एतिरी पुछा गछा त सॼो टॉमीअ जे गुम थियण ते बि कोन थी हुई टॉमी केर डैडी जो कुत्तो अरे सब मुंहिंजे मुंहं ते इहो ई थूकींदा न कि सहुरे जो ख्याल कोन रखे सघी बाथरूम जी बाल्टी त संभाले रखे सघी पई पर सहुरे खे कोन संभाले सघी सच चवां न डियर डैडी त असांखे क्लब वञण जे लाइक़ बि कोन छॾियो अथई तोखे क्लब जी पई अथई अड़े ते मुझे दिल वेठी बाटे छा नाहे छा सा क्लब जो चंदो को दालियो बुरो न मंजन न डियर पर डैडी जो ये घटिया तरीके से भरण मुझे पसंद ना है वो घटिया तरीका ॿियो न त छा वॾी सुपर फाइन तरीके से भरियो आहे कुछ उम्र जो तकाज़ो थींदा ऐं माण्हू भॼी वेंदा आहिनि हली अरे कुछ तो रिटायर्ड माण्हू जी बैड कंपनी में ई सिखियूं न उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं असां केसि ताईं हुननि ते नज़र रखी सघंदा आहियूं बस डैडी त थोड़ी सी नज़र न रखी ऐं भॼी विया हली हिकु भेरो मुंहिंजो डैडी बि घर मां भॼी वियो अच्छा तो बुधायो ही ना अरे डैडी भॼी वियो त छा पढ़ो ॼा कीअं कोन भॼो वञण खां कपिड़नि जी कॉपी में वेयर अबाउट लिखी वियो डेट ऑफ रिटर्न जी लिखी वियो सही आहे डेडी न थियो पजामो थियो कि बड़ादारी लोभ दी मोट दो छा कंपेयर में डैड में तो पजामा अरे वडन जी इज्जत को ये कंदो आहे छा ओ पापा त मुंहिंजे लाइ बिल्कुल गलत इंसान ॻोल्हियो अथव हां तुझे पापा ही पसंद बिल्कुल सही हुई मुझे पापा का गलती थी वई छदेस हाणे छा कया हां यूं त अहिड़ो नुक़सान आहे जंहिंमें असां डैडी जो डुप्लीकेट बि नथा घुराए सघूं कुछ भी करे डैडी खे त ॻोल्हणो पवंदो ई के तू बि सॼे ॾींहं जो थकियल आई वञी सनानु करे वठ तोते बाथरूम साफ़ करे छॾियो हूंदई हेलो जी नरेश नरियाणी तो ॻाल्हायां छा पुलिस स्टेशन हाँ जी रिपोर्ट मां ही लिखाई हुई छा चयो डैडी मिली विया अरे डार्लिंग अरे साईं मां तव्हांखे छो डार्लिंग चयो भला छा चयो कारो सूट गाड़ी शर्ट हाँ साईं हाँ वही डैडी हाँ तव्हां ॻाए रखो छा 7 फुट 5 अरे न साईं एतिरो लंबो कोन्हे मुंहिंजो पिता हाँ उन्हनि जी हाइट 5 फुट 7 इंच आहे हाँ अरे चिलम सिगरेट न पींदा आहिनि भाई तव्हां जंहिंजा आहिनि मूंखे मोटाए छॾोसि ठीक है आप अपनी बोला जारी रखो ओके ही वठो वॾी मुश्किल सां हिकु डैडी मिलियो उहो बि हथ मां निकिरी वियो छा कया वाड़े जे डेडी मथां डाको विझां उहो कॾहिं चयो रिप्लेसमेंट में शइ वठण सां उहो ई कहिड़ो फ़ाइदो भॻवान चाहींदा त सॼो ॾींहुं हीअं डैडी असांखे वापसि मिली वेंदा त वञ स्नानु करे वठ हाणे पोस्टमैन हां साईं भाई पोस्टमैन आती पोस्टमैन तीसे के डेडी के खणिया बच्चा हो जे छोटा तपायो मूंखे छोटा तपायो डेडी से मनी ऑर्डर है जो पोस्टमैन खणींदो माफ कजो साईं पर अॼुकल्ह नौजवान पंहिंजे डेडीअ खे मनी ऑर्डर खां वधीक कोन सम्झंदा आहिनि साईं सच ॿुधायो न हे तोते नाले जो लंगूर अगर सावरन में आयल हुजे न त एतिरा टुकड़ा करे करे सब्जी मार्केट में विकणा था 5 रुपए नरेश प्लीज हाणे तूं स्नानु करण वञ शावर वठण खां पोइ तूं फ्रेश फील कंदे अॼु मां ॾाढी बढ़िया आइसक्रीम ठाही आहे स्नानु करियोसि त खाऊं था अरे वाह मीना वाह छा कमाल कयो थी आइसक्रीम जमाई अथई सही में कोई कम कर ना बच्चा कचौड़ी तरी रख हाँ ठीक है खुशी जो मौको आया डेडी गुम थी आए सच बुधाए ना ये सब तुझे किटी पार्टी चक्कर में डेडी भेजा दई छा नरेश हाणे कुछ वधीक कोन थो थिए छा मां तुंहिंजे डैडी खे चयो कि घर मां भॼी वञ अरे तुंहिंजो डैडी छा भॼी वियो आहे मथे ते तूफान अची वियो आहे हिकु ॾींहुं आइसक्रीम छा ॼमाए छॾी त हिनखे तूफान अची वियो मथे ते ओल्ड मैन छा मां तव्हांखे चयो कि घर छॾी भॼी वञो हाणे त तव्हां जेसिताईं वापसि कोन था अची वञो हिन घर में सीडी हलाइण बि हराम थी वई आहे सीडी छो भाई लक्ष्मीकांत प्यारेलाल जी ऑर्केस्ट्रा के घुराए वठना नरेश गिदवाणी के घुराए वठना इतना नचदा से अरे ते मुझे दिल वेटी फाटे ए तोखे बिल्कुल है प्रति आइसक्रीम निकाले कभी थी ए भगवान सच करे
बातचीत दोहराइंदो न आहियां। अरे साईं हिकिड़ी ॻाल्हि चवां, मां तव्हांजे राय सां बिल्कुलु इत्तेफ़ाक़ रखां थो। साईं वॾनि चयो आहे त शादी उहो लॾो आहे जेको खाए उहो पछताए, जो न खाए उहो पछताए। इन करे मां इहा ग़लती कई कोन। ख़बर अथव मुंहिंजे पीउ वटि मुंहिंजे लाइ 6 रिश्ता आया, 6 छोकिरियूं, पर साईं न 6 शादियूं कीअं कबियूं? अरे कैरेक्टर में का शइ थींदी आहे। पर ख़बर अथव साईं सभु चवण लॻा पंहिंजे हीरो पुट जी शादी असां सां कराए, पर साईं न, ॿिनि खे मां रिजेक्ट करे छॾियो, ॿिनि खे मुंहिंजे पीउ, ऐं बाक़ी ॿई पार्टियुनि असां ॿिन्ही खे रिजेक्ट करे छॾियो। ॿई पार्टी समझदार हूंदी। न साईं उहे समझदार कोन, समझदार मां साईं शादी कोन कई त घटि में घटि हिन 5 रन खां बचियल आया न। साईं हिकिड़ी ॻाल्हि चवां, ॿियो मां अॼु कबाब ठाहिया, साईं कबाब काला ठंडो छा मीना वाह, नौकर पक्के में सावन खां आयल अथई। तूं आइसक्रीम पई जमाए कबाब थी जमाए। अरे साईं टेस्ट करे ॾिसो, मज़ो अची वेंदो। वाह यार तोता वाह, कबाब खाया अथई। साईं कबाब ई न, बिरयानी भी लगभग तैयार आहे। पोइ तीवण बि ठाहे वठ न। अरे साईं आज्ञा कयो, इजो तो ठाहियां। अरे तोता तूं केॾो प्यारो आई, मिठो आई, कॾाई कुत्ता। इते मुंहिंजो डैडी गुम थी वियो त पार्टी था मनायो। ए आइसक्रीम थी जमाए तूं कबाब तो ठाहे। अरे अचां डे डैडी खे मोटण डे, पोइ हिक के निपटाइण मावा। तो कीअं थी तुंहिंजी किटी पार्टी, कीअं था ठही तुंहिंजा कबाब। तोता मैना मां हाणे हिते हिकु मिंट बि कोन रही सघंदमि। घुराए वठि मुंहिंजे डैडी खे, घणे ड्रामो थी वियो हाणे हिते। इहो छा था चओ? तव्हां पंहिंजे डैडी खे पंहिंजे घर ई रहण ॾियो, उते ई ख़ुशी चंद सुठो आहे। अड़े हिते त पीअरुनि खे भॼण जी आदत लॻी वई आहे, किथे तव्हांजे डैडी खे झूलेलाल 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 झूलेलाल। हाँ तोता तू सच तो चई। डैडी के न चक्कर आ जाए, किथे उन्हनि के भी न उहे त पहिरियों बि हिकु घर में वञी चुका आहिनि। सच में? अरे तोता साबुण। हाँ साईं साबुण था घुरनि। अरे साबुण त घणी कबाब न, हे कबाब। हे तव्हां। हाँ साईं आनेस। हे भगवान केॾी न मुसीबत अची वई आहे इन कारण। 4 कबाब चखण बि मुसीबत थी वई आहे। पर हाणे त हिते केर बि कोन्हे, हाणे त मां आराम सां वेही करे कबाब खाईंदमि। ॾिसो न वॾो कीअं पियो नियारे, क्या खाई वठो सभु कबाब मुंहिंजो। वॉशिंग पाउडर निरमा, दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा, वॉशिंग पाउडर निरमा निरमा। अरे रेडियो कौन तो वॾी साहेड़ी आई आहे मुंहिंजी पुष्पी। सस 4 ॾींहं पहिरीं गायब थी वई।
खबर वटस उनका पो भी हो कर्नल एतरो बेशरम अड़ी करे भी रहे जौन लगा यू गेट लॉस्ट फ्रॉम हियर। अरे कहां के केड़ी खबर है कि न क्रिकेट मैच में भी 75 ओवरन का पुरानी बॉल मटे करे नई बॉल आड़ी में दिया। ओ माय गॉड मार पए इन बुढन के पक्का सा जो बुढो भी किथे अटकलू तू हाणे समझ में न तो अचे कजे छा कुछ भी तू ही कुछ बुधाए। अरे यार सॉली गाला दिस तू मोहल्ले में थोड़ा सो घूमी करे पतो लगाए कि ना मोहल्ले में कोई बुढ़ी लगाए तानी उन्हें तो छा थी नो। अरे यार तो ही खबर कौन थी ही बुढ़ियो चाहिए वेंदी भाई हिक जगह जो अब पहुंची वेंदी तई बी जगह ते। अरे यार मुझे एकड़ी गाल समझ में नथी अचे तू छो दी इतरो टेंशन करी। अरे यार तुझे सोरो गुम थियो आ तो तू दा खुश थी पार्टी डे बस बस बुड्ढो भजेला तो भजेली हुई। अरे रोज रोज जीत्या चेपे पैसा तो के छुटकारा मिले तई अब फुल फ्रीडम मिली वेंदी सोलक। हां पुष्पी ओ तो सही थी चई तू पर नरेश ॾाढो परेशान आ सजो नी पागलन वांगुर पे पिया के बोले। हो बेचारो नरेश देश भाई मीना तू नरेश जी सेहत जो का पूरो ख्याल रखंदी कर तू फिर कम छो कम दी करी तू नरेश के लाइफ बॉय साबुन इस्तेमाल करने की सलाह दे तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय है जहां तंदुरुस्ती है वहां ये कड़ी तो माहौल जैसी गल ही निकल चुप तो के केड़ी खबर है। अरे मां ही सब माहौल दिसी करे बैठी गल है तो के खबर नहीं मां पिछले कुछ सालन का पानी शादी छो बैगी पोस्टपोन कया जो थाना वारो सोहरो कुछ ही महीनन में मथा जो टिकट कटाण वारो वो मां आराम से वही करे पानी जैसा शादी कर मुखे ही टेंशंस पसंद करना आज सोहरो भदियो सुबाने सस भदी अरे ना बना मां विदाउट टेंशन शादी कर ओ पुष्पी कितनी टेंशन में नहीं आई तू। ओ मीना मुझे खबर आ कि मैं कितनी सिविल है पर मुझे रिलायबल सोर्सेस से ये गल खबर पई है कि ना जय जो डैडी हाई बीपी से बिल्कुल परेशान है दवा दिस ने बुड्ढो पहले 4 महीने में मथा दी टिकट कटाई ये जल्दी देखता है तुझे मुंह में मिट्टी पवई अरे कौड़ो करे लोची तुझे मुंह में सहरी आई कि दुश्मन आई तो मुझे अरे कदे तो सोलो गल ही दिक्कत मुझे पूरा विश्वास है ही विल बी बैक टू पवेलियन सून। चीज बड़ी है मस्त मस्त तू तुझे को नौकर के डिजीज कि मुझे आंखें बड़े बड़े पे तो क्या रे अरे पुष्पी ने जो गाली में ना बन ना रसिया टाइप जो है तो के दिसी तो डाडो कुछ थी तो गाली भी करना तुझे बारे में तो अच्छा सही अच्छा वो आए हमारे घर खुदा की रहमत है कभी अब उनको कभी अपनी आंख में देखते सही अच्छा ना तो हमारा बांस दिए जे व्हाट प्लीज एक्सक्यूज मी ताके सिनारी भी कोने। अरे पुष्पी वो 8 नंबर पंक्ति के जगह मैडम पोपटी रहने आना यू नो द हस्बैंड एंड मिस्टर Hello, how do you do? I'm fine thank you होता वही से ठंडा चाय तो खड़ी है। अरे ही डेडी क्या गमजा दुनिया जहां जहां मानू बेटा अचन अरे नालो मिस्टर थिन ऐ शरीर दिसो बजरंगबली पार खणी हलवा What? What does he say? Nothing you don't worry he's simply admiring your personality। Oh, thank you, this Meena. Mrs. Narani, मुंहिंजी वाइफ चयो कि तव्हां खां पुछी अचां कि तव्हांजा सावरो साहब आया या न। अना किथे भाई साहब So sad. Hello, मां बि उनखे ॻोल्हियां थो। After all, he is my good friend. मीना तुझे सॉरी जो फ्रेंड सर्कल इतरो बेकार आए था चाय जो बचो बैठो मूंखे चांहि न खपे। हाणे मां वञां थो। मूंखे इन करे कमु ॾिनो आहे। ओके ना मोटे के दिसी लगदो कि नहीं टेनिस रान कंदो होंदो मैडम ॾिसो भगवान जे ठाहियल शयुनि ते
भगवान जे ठाहियल शयुनि ते ईअं खिलबो न आहे। अरे ॾिसो इहो पाप पवंदो अथव। हा तोता लॻे थो कमरे जी सफ़ाई कोन कई थी। कई आहे। खुशबी किथा बास थी अचे छा? बास रे मीना, कबाब जी खुशबू, एवरेस्ट का तीखा लाल, कश्मीरी लाल, वक्कई फक्क किथे न किथे कबाब पया आहिनि। तातैया, तातैया, तातैया। बस चयो ना। अरे मुंहिंजी नक ॾाढी तेज आहे। मूंखे पक ई ख़बर हुई कि ना इस तो कबाब ठाहिया थी। वाओ शशे तो ठाहियो आहे कबाब। डैडी जे वञण खां पोइ मूंखे त कुझु वणे ई कोन थो। उनखे प्याज सभु विसरी वई आहियां मां त। अरे मीना ॾिस मां सभु सम्झां थी। अरे घर जो ॿुआरो बि गुम थींदो आहे त चिंता थी पवंदी आहे। पर हो त हेॾो वॾो पलियल पलायल खे ॾींदड़ खाईंदड़ डैडी हो। पोइ हाणे उहो गुम थींदो त चिंता त थींदी न। पर हिन कबाब छो वेस्ट कयूं पाण? हाँ? छा त कबाब ठाहिया आहिनि। मीना तूं बि कॾहिं थोरो खाई सघंदी का? छा खाई वठां? बचो ई छा आहे हाणे? अरे मीना ईअं छो थी चईं तूं? ॾिस तूं चिंता न कर। तुंहिंजो सबरो अची वेंदी। ईअं थोरी घबराइबो आहे यार। हाँ तूं चिंता न कर। मिठो तोता मुंहिंजे लाइ पाणी जो गिलास खणी अच। मिर्च था लॻनि। चङो मीना हाणे मां वञां थी। मां वरी ईंदीमांइ। पर मूंखे पक ख़बर आहे मुंहिंजे वञण खां पोइ तूं रोई रोई अधमरी थी वेंदी आहे। अरे यार पर थोड़ी हिम्मत रख। हाँ बहादुर जी मुंह वांगुर यार। ठीक है मां वरी ईंदीमांइ। बाय। कोई भी मां वरी ईंदीमांइ। जल्दी ईंदीमांइ। मुझे आराम सां अचजांइ। भाई फोन करो भाई। अरे डैडी जो फोटो के उतो कयो। हिकु ॿियो अपशगुन। जॾहिं इंसान हिन घर खां ई मुंहुं मोड़े छॾियो हुजे त फोटो उबतो हुजे या सिधो कहिड़ो फ़र्क़ु थो पइजे? बेटा माइक फोल्ड करो माइक। अब बैठो चाय पियो। थैंक यू तोता। तोता हिकु ॻाल्हि ॿुधाए। हाँ डैडी जे वञण खां पोइ तोखे ईअं नथो लॻे बिल्कुलु घर ख़ाली ख़ाली थी वियो हुजे? हाँ साईं बिल्कुलु लगे तो। इन्हीं करे ही याद भी अचन मुझे लाइनू। चला जाता हूँ तेरी महफिल से है नादा, बहुत होएगी तेरे बाद शामे तन्हाई। ये साईं मजो आयो? समझ में कोन आया? अरे साईं पर इन मां इहा ॻाल्हि समझ में अचे थी कि ही पियर भॼण जो सिलसिलो ॾाढो पुराणो आहे। ओफो तोता तू गले तो वधी गई। मुझो जी सुठो कोने। मैडम सुठो हूंदो कीअं? हथ आयल शइ हथ मां निकिरी वञे त मन में त लॻंदो ई आहे न। अरे मां मैडम मां पाण कबाब ठाहिण खां पोइ मां पाण वाइरो थी वियुमि। अरे छा त मसाला हुआ। ए मसाला वसाला छा था करायो यार? अरे कुछ न ये तो ये बक बक कंदो रहंदो आहे। साईं असांजे जाइफ़ाउनि जी इहा ई ॻाल्हि ग़लति आहे न। अरे दिलि जी ॻाल्हि ज़ुबान ते आणी ईंदी कोन्हनि। मां डैडीअ जे बारे में पियो चवां साईं केतिरा वॾी उमिरि जा डैडी निकिरी विया अखियुनि जे साम्हूं। पर असांजे डैडीअ जी ॻाल्हि ई कुझु अलॻि हुई। छा मसालेदार ॻाल्हियूं कंदा हुआ असांजा स्वर्गीय गुमशुदा। ओफो तोता हाणे उहे सभु ॻाल्हियूं याद न ॾियार। अरे मैडम ॾिसो। अरे गुम थियल थी बि त हिकिड़े कबाब जी प्लेट वांगुरु हूंदो आहे न। अरे कोई मनूस आयो ऐं माल चट करे हलियो वियो। अरे घटि में घटि हुनखे एतिरो त ख़्यालु रखंदो खपंदो त माल हिकु ई प्लेट आहे। अरे माल प्लेट छा था जिक्र पियो कयो यार ॿुधायो न। चुप कर तोता तुनी मुई जबान कैन जी वांगुर हलंदी तई। रुको ॻाल्हाईंदो आई। अरे न न न न अरे सेठाणी साहब मां त डैडी जे बारे में पियो चवां। साईं ॾिसो न हिकिड़ो डैडी इकलोतो उहो कंहिं ग़रीब जे कबाब जी प्लेट वांगुरु त हूंदो आहे न। ऐं वरी साईं तव्हांजे पुठियां को नानो को चाचो को काको को मामो को वॾो आहे त कोन। ॾही वठी हिकिड़ो वन पीस पियो अलाए कंहिंजी नज़र लॻी आहे साईं।
सही तो चे डैडी अरे तूफान वेले बाबा ताया तेरा ताजो ने वो मामा ना तो मां ठीक है पर तो सैको छोपी थी अरे मीना जडे खा को दुआ मुझे तो वाई सरे को थीवे अरे मां बुद्धि करे वाइडी थी वैसे परता बुधो चाहता वेड़ो इस मीना तोके तो खबर है न मां के नी चुगली हणा न हेडा दी गाल होने क्या हां हिना बेचारी के न को चुगली हण जी आदत न को हेडा जी गाल हेडे करनी चाहता अरे वरी भी कुछ तो बुधायो कि तो बुधो चाहता वेड़ो न बाबा न सुठो न अरे छा सुठो न तो लगई बुधाई अरे बाबा यो सुठो न तो लगे तेरे सोरो बनी बाबा अरे चली बुधाई छड़ी से सुनीता चौके के बुधाई कि मुझे सारो बनी वेयो न बाबा न मुके चुगली हण याद न कर अरे चुगली छाजी बुधाई मां यो छो बुधाया से तो मुके पुष्पी बुधाया न बाबा न मुके चुगली हण याद न कोनी अरे मीना बी त काई गाल कोनी पर असा माण्हुनि खे छा जवाब ॾियूं अहो खीर वारो मो रोज अची त पुछे पियो काको काॾे वियो आहे पोड़ो कॾहिं मोटंदो हाणे कुछ ॻाल्हि जी ख़बर हुजे त असां ॿुधाइस अरे मीना मां तोखे इहो ई त ॿुधाइण आई आहियां त मां तुंहिंजे सहुरे खे ॾिठो आहे डिटो दे मुझे सारे के अरे किथे डिटो दे तो मुझे सारे के जानकी ये चुगली त कान थींदी अरे चुगली छाजी तू त ॿुधाई मीना जॾहिं खां पुष्पी मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे मां पीरनि में पाकी जुती पर बस स्टैंड पोड़ी रेलवे स्टेशन अरे पर तुझे सहुरे खे उन कथे ॾिठीस किथे मां छो ॿुधायांसि तुम्हारे गाॾी में ॾिठो मांसि अरे चली ॿुधाए छॾीस सुनीता तू अॻिते ॿुधाए अॻिते अरे मां बि घटि सियाणी कोन आहियां मां बि चुप पाए वञी हुते पहुतसि त तुंहिंजो सहुरो वेठो पो लाथी तुझे सहुरे खे मीना कबाब ठाहिया थी छा ॾाढी ख़ुशबू पेई अचे हा मीना तू कबाब ॾाढा सुठा ठाहींदी हाँ तो ठाहे वियो हूंदो सुनीता तू अॻिते ॿुधाए छा पई चई तूं मूंखे ॿुधाइण जा सुनीता कुछ तो ॿुधाए मीना इहो तूं ॾाढो सुठो कयो अथई तुंहिंजे सहुरे वञण खां पोइ जॾहिं कंडा थी पई आहीं कबाब खाईंदीअ न त थोरो बंदि ईंदे बल हा सच थी चवई कबाब ठाही खाईंदी आहे न बल थींदे बल तव्हां खाईंदव कबाब उहो त मां वैष्णो आहियां पर मां बि वैष्णो आहियां पर जेॾी कबाब ठहंदा आहिनि न उन ॾींहं जे लाइ मां धर्म कर्म खे पासीरो रखंदी आहियां छॾीस खुटी न पवंसि हा छॾ न त खुटी पई छॾ अहिड़ी ॻाल्हि कान्हे सुनीता तू अॻिते ॿुधाए तू छा पई ॿुधाई मीना खुशबू ॾाढी सुठी थी अचे खुशबू अचे पई थी तोता जी बिनी जा टुकुर कबाब खणी अच हाँ खड़ी तो चा भाई अरे खड़ी तो चा भाई खा अरे खा भाई कबाब खा मुंहिंजे लाइ बि बचाए ॾिया सुनीता हाणे त कबाब बि खाई छॾी हाणे ॿुधाए तू छा पई चई हा पोइ मां काथे पहुती हुअसि अरे तू रेलगाॾीअ ते हुई हा मां बि घटि सियाणी कोन आहियां पहिरियों त मां सोचियो त तुंहिंजे सहुरे खे पकड़ी लाहे हेठि कयांसि पोइ लाथईसि अरे वरी मां ॾींहं ई हुते पहुतसि पो छा थियो ॾींहं ई मां हुते पहुतसि त तू लाहे वारी हुअसि न वरी मां सोचियो त मां शक न कयां त हिन सां खेल त कोन्हे वरी भाई मूंखे पंहिंजी इज़त त प्यार ॾियां न हा तोखे ॾाढो प्यार आहे इहो छा थी ॻाल्हि इज़त सां हा ठीकु सुनीता अॻिते ॿुधाए अॻिते तू छा पई चई अरे मां बि घटि सियाणी कोन आहियां मां बि रड़ कई ऐं सॼो नवाज़ लुको ई अचे उहो मुंहिंजो पुराणो सुञाणप वारो आहे न अरे दीदी इहो त ॿुधाए तूं भला कल्लू गुलीअ खे कीअं सुञाणी अरे जानकी मुंहिंजे पाड़े में रहंदो न नंढपण अच्छा अरे सुनीता पोइ छा थियो कल्लू पूॼो त छा कल्लू पूॼो पाछी टुक रोज लोग सोरो वेठो अरे पोइ जीअं ई पीर पाणी वारो त मुंहिंजी ट्रेन छुटी वई अरे तूं लाथीसि अरे पोइ कीअं लाहेसि वीचारो कल्लू ट्रेन जो छुटी वई वीचारो कल्लू कुली
मुंहिंजो कहिड़ो नातो अथई कल्लू कुलीअ सां? इहो छा थी ॻाल्हाई? सच थी ॻाल्हाए। पागल थी वई आहीं छा? तूं पागल थी वई आहीं। तूं पागल थी वई आहीं चरी। तूं वरी घटि आई। मूंखे ख़बर न आहे कहिड़ी शैम्पू सां धोतल आई। हुन खीर वारे सां तुंहिंजो कहिड़ो कनेक्शन अथई? वो तोखे 20 रुपए में खाटो खीर ॾे, असांखे 30 रुपए में छिटो खीर ॾे। छो? ॻाल्हाइणी बेकार अथई चरी। तोसां ॻाल्हाइण बेकार आहे। पागल। तोसां ॻाल्हाइण बेकार। चरी बेकार। तूं पागल। तूं परे थी। त तुंहिंजे सारे जे करे थो अथई। तव्हांखे ॿाहिरि हल बुआ, पासे थी। वॾो आयो आहे, तूं हल ॿाहिरि। अरे वॾो, हल तूं मुंहिंजे साथ छा? तूं हल त साईं हिन घर जो गुनहगार खिदमतगार नौकर तोतो वेठो ॻाल्हायां। अरे न न साईं, तोतो मतिलबु मिठू न, मुंहिंजो नालो आहे तोतो। छा? अच्छा, कोई बुजुर्ग लंगोट पाए। अरे न न न न साईं, उहे कंहिं पहलवान जा पीउ हूंदा। तव्हां अखाड़े जे हवाले करे छॾियो। हा हा, असांजा कोन्हनि। ओके। अरे असलीअ जो पतो आहे कोन, ही माण्हू नवां नवां पी वेठा पेश कर। वरी फोन ते थोड़ो इहो फोन आहे की मुसीबत आहे। हेलो साईं, मां तोतो वेठो ॻाल्हायां। हा नया कोन मिलिया आहिनि, मिलंदई तव्हांखे ख़बर करे छॾींदासीं। अरे साईं पढ़ो ॾियारे छॾींदासीं, अख़बार में ॾियारे छॾींदासीं, रोटीअ ते फोटू ॾियारींदासीं। हा रेडियो ते मुसीबत आहे। रेडियो से याद है नरेश डियर, वो तो रेडियो ब्रॉडकास्ट के बारे में छा सोची? अरे मां त विसरी वियोसि। अॼु ही अनाउंसमेंट थींदो आहे। चालू कर थो ॾिसां। ही आकाशवाणी भोपाल आहे। तव्हां ॿुधी रहिया हुआ सिंधी कार्यक्रम। हाणे हिकु सूचना गुम थियल माण्हूअ जी। नरेश नरियाणीअ जो पीउ पोयनि 3 ॾींहंनि खां गुम आहे। कद 5 फुट 7 इंच, रंग सांवरो, मुछूं कारियूं ऐं घाटियूं, ॾाढ़ी फ्रेंच कट ऐं खाॿे गिल ते हिकु वॾो मस्तो अथनि। ॼाण ॾियण वारे खे 1000 रुपए जो इनाम ॾिनो वेंदो। वठी अचण वारे खे ओट मोट जो भाड़ो ऐं 5000 रुपया इनाम ॾिनो वेंदो। पतो नोट कयो। पतो आहे नरेश नरियाणी, बंगलो नंबर 55, सिंधी कॉलोनी भोपाल। मोबाइल नंबर 122344566। वाह मजो अचो। डिंक चका डे 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 डे। अरे साहब तव्हांजो नालो रेडियो ते, असांजे डेडीअ जो नालो रेडियो ते, असां फेमस थी वियासीं। डिंक चका डे 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 डे। वॾो आयो ढींक चिका फेमस थियो रेडियो ते अची वियो। अरे हाणे त सॼे शहर खे ख़बर पइजी वेंदी केतिरे क़दर भगौड़ा हुआ असां डैडी। मीना रहो सॼो ॾींहुं घर में। अरे मीना कुछ ॻाल्हाईंदे सोचींदे कर न। डैडी लाइ तुंहिंजे मन में एतिरी इज़त आहे। बुरो न मञिजो नरू डियर, पर डैडी खे बि भॼण जो समय सोचणो खपंदो हुओ। अरे बरसात में भॼण जो प्रोग्राम ठाहे वठे न। मीना चवणो तो न खपे नरू, पर चवणो तो पए। छा डैडी के यो खबर कोन हुई कि लीजा में एक मैं और एक तू हली रही है। क्लब में एनुअल फंक्शन है। ॿियो मुंहिंजे डैडी जे कुत्ते टॉमी जो जन्मदिन भी इन ही महीने में है। इहो सब निपटाए हली वञे त कुछ थी पवे ना छा? हां तो पंहिंजी बकवास बंद कर। कॾहिं इहो बि सोचो अथई कि कहिड़ी मजबूरी आहिनि जंहिंजे करे डैडी भॼी विया। अरे बेचारा केतिरे अरमाननि सां तोखे हिन घर में वठी आया हुया। ऐं उन्हनि जो मुक़ाबिलो तूं कुत्ते ऐं फिल्मनि सां बि करे। तोखे शर्म अचणी खपई। छी। त हाणे मां छी बि थी। अरे सुभाणे तू मुंहिंजे मथां इहो इल्ज़ाम लॻाईंदे कि डैडी खे त घर में मां ई भॼायो आहे। किथे इहे सब घटिया ॻाल्हियूं अगरि मुंहिंजे पीउ ऐं रिश्तेदारनि खे ख़बर पइजी वयूं त छा थींदो? त छा थींदो? इहो ई थींदो न कि तोखे इन घर में हिकु पल बि न रहण ॾींदा। इहो ई न। हिकु कमु कर, हाणे हली वञ इन घर मां। ठीकु आहे तोता मुंहिंजो बैग पैक कर। मां हिन घर में हाणे 1 मिंट बि कोन था वञनि। घणे ड्रामो थी वियो हाणे। ॿुध लॉन्ड्री मां सभु साड़ियूं खणी अचिजे मुंहिंजियूं। हा पर थोड़ो थधे दिमाग़ सां सोचो। अरे साहब इहो छा वेठा कयो? अरे इहो त न कि गुमथियल खे ॻोल्हियो वञे, पाण हिकु करे घर छॾण जी ॻाल्हि कयो। अरे ईअं त हिन घर जी लाइट ऐं केबल त कटिजी वेंदी। साईं थोड़ो थधे दिमाग़ सां सोचो। थधे दिमाग़ सां ज़रूर रस्तो मिलंदो। अरे पर घर छॾे करे हली वञण जी ॻाल्हि शुरू छो कई वई हुई? अरे मालकिन शुरू त थी गुस्से में, पर उनखे हाणे थधे दिमाग़ सां शांत करण में भलाई आहे। साहब तव्हां मुंहिंजी वेनती ॿुधो, थधे दिमाग़ सां सोचो साईं। ॻाल्हि ठाहिण में ई फ़ाइदो आहे। प्लीज़ तव्हां मञो मनायो मालकिन खे प्लीज़। सही तो चए तोता। मीना
मूंखे माफ़ कजाए पर मां छा कयां जेतिरा माण्हू ओतिरी ॻाल्हियूं थियनि थियूं हाय साईं गालियूं जी दा ॻाल्हि कयो अड़े साईं पाड़े में अहिड़ा माण्हू अथव जो नोड़ीअ मां नांग वेठा ठाहिनि तरह तरह जूं ॻाल्हियूं वेठा कनि अड़े जंहिंखे कन ऐं मुंहुं ॾिसो त बुखार थी पवे उहे बि साईं ॻाल्हियूं वेठा कनि ॾेॾीअ जे बारे में अड़े माननि खे भॻवान पंहिंजा पीअर त ॾिना कोन्हनि ॿियनि जे पीअर में अखियूं पिया विझनि अरे बकड़ वारा माण्हू त बकंदा आहिनि पर डैडी खे बि आखिर घर छॾे वञण जी ज़रूरत कहिड़ी हुई अरे वही भॼण वारा लफ़्ज़ छो थी करे बार-बार अरे साईं मुंहिंजो वीचार आहे ॻाल्हि ॿुधाए इहो कहिड़ो ज़रूरी आहे कि ॾेढी भॼाई हुजनि हा बिल्कुलु सही था चओ मां बि उहो ई पियो चवां त साईं उमिरि जे हिसाब सां मूंखे लॻे थो ॾेढी भॻा कोन हूंदा उहे त आहिस्ते 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 विया हूंदा तू चुप कर तोता हिते सवाल स्पीड जो कोन्हे घर छॾे करे वञण जो आहे मूंखे सम्झ में कोन थो अचे आखिर डैडी घर छॾे विया छो अरे ॾेढी पोटी अचे न को पाण ई पुछजांइ मेरा ॾिसो हा ॾिसां थो भाई हरिओम साईं छा थियो ॾेढी मिली विया किथे आहियो सस्पेंस ड्रामा जासूसी पानी घुरायो साईं वणनि जे छेड़ में हिकु माण्हू हिकु ॿियो माण्हू ॿई कुझु ॻोल्हिनि पिया मां हिकु माण्हू जो मथो नक टंगूं ऐं 75% ॿियो बि बिल्कुलु तव्हांजे डेडी वांगुरु ऐं बाक़ी 25% मूंखे 12 न ॻाल्हि सम्झ में अची वई आहे अड़े थोरो अञा ॾाची हुजी आ त 25% ॿिया बि त सम्झ में अची वञे या शुकर मूंखे मामलो गड़बड़ थो लॻे हाणे मां वञा थो अरे पाणी अरे छॾे पाणी साईं पाणी त कोन पीतई उल्टो बाहि लॻाए करे हले वियो कहिड़ा माण्हू आहिनि साईं नरू तू डैडी खे पुलिस खे फोन कर डैडी जी पक्का खबर भेजी वेंदी हुते हाणे न मां पाण थो वञा हाणे रेडी हा साईं मां तो हलां पियो तू न वञ छो मुझे जल्दी घबराए डैडी छो डैडी न अची वञे न अरे डेडीअ जे चश्मे जो केस हिते पियो आहे अरे जॾहिं डेडीअ जे चश्मे जो केस हिते मिली थो सघे त माना डेडी ज़रूर मिली सघनि था भगवान करे जय झूलेलाल असांजा डेडी मिली वञनि बस मज़ो अची वेंदो खीर वठो अरे 25 दफ़ा चवंदे तेसि ताईं ॾही ॼमी वेंदी खणी आ न अरे यार रिसीव करन त अचबो है हा तू प्रधानमंत्री जो पुट आई न रिसीव करण अचबो आ दे ना ए वट ए वारो ए खाली करे अच वन मोकले चली न मैं हलंदो थी अरे यार खाली करे ने पानी भरे ईंदे ना सनान पानी करे अच्छा आजकल पानी मिलाण लगोई हैं तोखे त सुठो थी न सनान पानी करे तू ॿियनि जी छो चिंता करी हैं ॿियनि जी चिंता कोन थो कयां ॿिनि चइनि ॾींहंनि खां मुंहिंजो जेको खीर अचे थो त उहो मतिलबु ॾाढो छिडो थो खणी अचे असांजो खीर बि अरे यार उहा त अॼुकल्ह गर्मी आहे न सनान पाणी करे त गर्मी आहे त खीर छिडो छो थींदो भाई अरे भाई गर्मी आ में छाए पानी वधीक पींदी सनान पानी करे खीर त छिडो ई निकरंदो न अच्छा इहा ॻाल्हि आहे ठीक आहे भाई खाली करे तो अरे बुध हां बुढो गदियो की ना सनान पानी करे न यार अञा कोन मिलियो ॾाढो वा ॻोल्हियोसीं यार हिते हुते अखबारूं टीवियूं रेडिया कोन थो मिले यार कोन मिलियो न अरे यार असांजी हिकिड़ी खीर वारी गायब आहे सनान पानी करे खीर वारी मिली की न
अरे यार किथे यार इनखे गांवन में वियासी हेरे जिते खीर देंदी हुई ओदे वियासी ओदे वनी करे गोला कईसी किथे कोन लदी उन असाने माणन द बिल्कुल उम्मीद छडे ॾिनी बस कर यार तू यो बुधाए वो मिली कि ना खीर वारी मिली ना मिली ना वो सुबह साण एकड़े वणे हेठा सुम पई हुई सनान पानी करे अच्छा हां वो मुंह में गजब पई निकरे मुंह में गजब पई निकरे अरे सुबह साण पेस्ट करनी हुंदी यार खोल के गजब ही निकरे पागल है यार तुम अरे यार भगवान कसम अजताई पेस्ट कौन कई तई सनान पानी करे अरे दी गंदा हुंदा है मायूं भाई खीर वाला अरे यार मतलब धंधड़ कंदो ने स्नान पानी करे अच्छा धंधड़ कंदिया चले वहीं सभा खाली करे अच हां करे तो अच्छा गजब भाई निकरे चले मानू सफा अरे ये केना मानून ये पी गुम थियो ने ये पार्टियों एड़ा कन एक कबाब ब्या खाई अंडन जा पकोड़ा ब्या खाई स्नान पानी करे ये सफा ये गंदा मानून एड़न मानून के भगवान पी न दे सुठो आ अरे चाजी एड़ो बक बक करे हां वट पैंजो हल नथी पानी भरे आयो ने स्नान पानी हां भरे आए हल मने दो हां ल आयो अरे ना यार सजो शहर तो पिनी किथे असा जो डेडी दिसण चई ना त खबर कजा खबर है हां हे दे हां ये तुंजो डेडी छा प्ले गया है जाए जो गांव में फैल जंदो खबर पेजी वेंदी चरियो भेणा चरियो अरे भेणा गेणा किनी होड़ो गंदो माण्हू आई स्नान पानी करे खराब आ केड़ा केड़ा नाला तो वठे केड़ा माण्हू ने यार चंदा थकाए छनी यार हाने आराम दा वई अखबार पढ़ा हां वाह सही वाह छा त खबरों छपियन प्रधानमंत्री एवं सोनिया गांधी हैं भाई अच्छा विदेश रवाना इंटरनेशनल सम्मेलन महंत आत्मा दास उदासी ये वाली केड़ी वाह यार फोटो तो जोरदार छपिया है अमिताभ बच्चन शाहरुख खान ऐश्वर्या राय यार एकड़ो तो मुझी मुलाकात थी वनी ना ऐश्वर्या सा मजो थी वनी वाह यार फोटो तो खोड़े छपिया है पर यार डेडी जो फोटो तो किथे दिसणी कोन दो छे यार अब जी तोता में मीटिंग में थी वना हां साहिब के नास्तो रेशट छे हाँ। कोई डैडी के कोलन वेंदा हां मुंजो तो मन डाडो उदास आ डाडी दुखी थी वई है माता डैडी जे बिना ही घर ही सुनो थी वियो हली हाँ। इना करे मां मीटिंग का शॉपिंग कर वेंदम और बुध रोटी बस पंजला ठाई जाए हां अब मैडम पर ये मीटिंग आए छा जला अरे तोता डैडी जी कंडोलेंस जी मीटिंग आ छद कंडू अरे पर या छा थी दिया भाई तोता इने के तू मातमी जलसा सही तो सगी पर यो के तो चई सके था सांजे डेडी जी बाइल पूरी तरह बंद थी चुकी है एग्जैक्टली मां भी यही पे चवा पर असा जे क्लब जी केतरी मेंबर्स अडकल में हिल स्टेशन थी वनन अच्छा त चवन पयो कि यो सब काम भी निपटाई वठ जे हां बिल्कुल पुण्य जो कम आ भाई ती वजे सुठो ही हां हाने क्लब में रहणो आ त सबिन से निभाए त हरणी पवंदी न बिल्कुल अरे भाई हूं अब चवंदा आइन जेका गाल शहर या 50 माण्हू चो न उहा सही हुंदिया हां तोता सच तो चई तू हां पर यो ये तो बुधा या जेका रस्म थी दिया छा जे कन तोता कंडोलेंस हां जेको थींदो आ इन में छा थींदो आ इन में मोल माण्हुनि जा गुण ॿुधाया वेंदा आहिनि अच्छा मोल माण्हुनि जा गुण तो ताके खबर आ असांजे डेडीअ में कहिड़ा गुण हुआ तोता बकवास न कर सब कुछ रस्मी तौर ते थींदो आहे जीअं सुठा हुआ समझदार हुआ नेक रास्ते पे हलंदा हुआ वगैरह वगैरह पर हे भगवान सुठो समझदार चवण में तो बिल्कुल सुठो ही न लगंदो छो भला अरे सुठा और समझदार हो जना त घणो भरियल छो आ बिल्कुल सही था चो ता तो साफ गाल कजो अरे बच्चनन वाह बेकया बेहया वाह भगोड़ा वाह बेइज्जत वाह होश में जाई अरे केड़ी बिन वो मने सॉरी ला यो सब चई सकनी है छा न किए चई सकनो ता एकड़ो काम कजो ता तो बस शांत बैठा हो जो ए बेन के गालाने मौको दजो ता तो बस
कूड़ा गोड़ा गाड़ जो गदा रह जो जिया घर में कंदा आयो। हां तोता अरे हाणे आईब्रो पेंसिलो मेकअप जो सत्यानाश तो थियणो ही आहे न। अरे मैडम वाले एतरो त्याग त करणो ही पवंदो न। हल हाणे मां वञे थी तू घर जो ध्यान रखजे। बिल्कुल ठीक है। हां हां ता वञो तो आए त ता बेफिकर थी वञो। अरे पर बुधो उते पंहिंजे चेहरे ते गमी बरकरार रखजो जोरदार तरीके सां। बदमाश किथा जो हल हाणे मां वञे थी। ओके ओके वञो भाई वञो। ॾिसो था साईं छा ज़िंदगी आहे हिननि वॾनि माण्हुनि जी बिल्कुलु बसर वांगुरु हिकु हिकु परत लाहींदा वञो ऐं अंदरि कुझु बि न। साईं हिननि खां साईं हिननि माण्हुनि खां त असां ग़रीब सुठा। हे मुंहिंजा ग़रीब पीउ तूं जिते बि हुजी स्वर्ग में हुजी या जिते बि बस मूंखे फ़ख़्रु आहे त मां तुंहिंजो पीउ आहियां तुंहिंजो पुटु आहियां। हेड़नि पीअरुनि खां त यतीम हुअणु सुठो आहे। पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें। पहले इस्तेमाल फिर विश्वास। हाँ ये ना मैडम। चुप कर सारी डिटर्जेंट के मीना किथे भैया। मैडम हिकिड़ी ॻाल्हि चवां मालकिन जे साइडे में हिकु तव्हां ई ओके पीस आयो जंहिंखे ॾिसी करे ओहो मिठू तोता नॉटी छागल है अस्त तू डाडे मूड में पतो लगी बुधाए ना छा तीनों तई ॾिसी करे। ईअं सम्झो कि उमिरि जो एहसास थियण लॻंदो आहे। अरे ॾींहं में तारा ॾिसण ईंदा आहिनि दिलि जी झंकार वॼण लॻंदी आहे। ये मुझे दिल जी हां नाटी यो तो अञा तई शादी छपन गई है। ओए अञा ताईं के ऑफर कोन के मतलब के एडो प्यार ला पुछो कोने न तो पेरिया आयो मेरे प्यार ला पुछो। चुप कर रे यो बता डैडी मिलिया कि ना मिलिया। अरे यो वरी डैडी की दात क्यों विच में मैडम जेका गाल हले पई उहा ही हलण दियो न। केड़ी गाल मिठू ता डाडा हुआ है पूछा। अरे यही मुसीबत आ ना वो थोड़ा पढ़ेल घटाया अगर पढ़े लिखे तो जाए ना तो चांदीअ जे वर्क में लपेटे ॿुधायांव छा शइ आयो पर छॾियो तव्हां इहो ॿुधायो तव्हां लाइ छा खणी अचां चांहि कॉफी थधो गरम नमकीन मिठो। बस 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 तोता मीना की अचण ॾे मां पोइ पीअंदसि हीअ रहण ॾे। अरे रहण के ॾियां अरे तव्हां ईअं वेंदो हली त मुंहिंजी आत्मा मूंखे मोचड़ा हणंदी। तव्हां आयो ईअं सुका वियो हली। ॿुधो तव्हांखे मिठो पसंदि आहे न मां तव्हां लाइ हिकिड़ो ज़ोरदार मिठो स्पेशल आइटम ठाहे थो अचां। चुप छोड़े जॾहिं तुंहिंजी मालकियाणी घर में हूंदी आहे तॾहिं त तूं मूंखे एतिरो पुछंदो कोन्हे। अॼु छा ॻाल्हि आहे जो एतिरी मुंहिंजी ख़ातिरदारी वेठो करी। ओ तॾहिं त सिचुएशन ॿी हूंदी आहे न। ॿी मतलब छा मीना किथे वई आहे छा। हाँ तॾहिं त छा कुझु न तव्हां हिकिड़ो कमु कयो तव्हां हिते ई वियो बस मालकिन ईंदी हूंदी। मालकिन ईंदी हूंदी। हाँ ओ हुआ केॾा हू छा चवंदा आहिनि अंग्रेजीअ में केॾा वई आहे उहा अड़े अलाए छा जंहिंमें मुअल माण्हू जे बारे में वो कूड़ियूं सचियूं ॻाल्हियूं कई वेंदियूं आहिनि ऐं चांहि पी करे माण्हू हलंदा थींदा आहिनि नाश्तो करे। बस कर मुंहिंजा अंग्रेज मूंखे ख़बर आहे हुनखे कंडोलेंस चइबो आहे। हाँ उहो ई हाँ अड़े जेको थींदो आहे अॼु डैडीअ लाइ उहो रखियो वियो आहे। हाँ माय गॉड अरे तोता मूंखे बि उते वञणो मां उते वञण जे लाइ हिकिड़ी नई ड्रेस सिबाए रखी हुई। हाणे छा थींदो। कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो मैडम तव्हां को रोअण वारी शइ आयो छा तव्हां रोंदा इहो मूंखे सुठो कोन लॻंदो। न तव्हां त हिते ई वियो मैडम अची वेंदी न हाणे हिते ई सुराण फेराईंदा रहो पंहिंजी। अच्छा ठीकु आहे जीजा जी घर में आहिनि छा। हाँ पंहिंजे बेडरूम में हींअर ई उथिया आहिनि। ठीकु आहे मां उन्हनि खां उते मिली थी अचां।
यो छा था कयो? अरे तव्हां साहब जे बेडरूम में वञो। मूंखे सुठो कोन लॻंदो। तोखे सुठो न लॻंदो त मां छॾियां? ॾिसो तव्हां ॾिसो हिते ई आहे त केॾो सुठो थो लॻे। तव्हां पंहिंजी खुशबू हिते फैलाईंदा रहो, बुरकंदा रहो, खिलंदा रहो, तेसि ताईं मालकिन बची वेंदी। अच्छा अच्छा ठीकु आहे। उहा मीना सीधो हिते ई ईंदी न? न चए पई त थोरो हुते मातमी ॻाल्हियूं थींदियूं, पोइ गम ग़लति करण लाइ थोरो होॾां वेंदी परचेजिंग लाइ। अच्छा अरे तू तो डीवी मॉल में सेल लगल है। मां भी उते थी वना। ठीक है मां उते ही मिलंदी वासन का। बाय मां बरिंगस। ओए वरी अचो तई तो वनी जोती। ओए ये डैडी मजो आयो न? लत आई कि न? माफ कजो। ए साईं हिन के ॾिसंदो आया न त दिल में ला चाचा थियण लॻंदो आहे। अरे भाई आए छो कन? घर जा सब माण्हू भॼी विया आहिनि छा? तव्हां आयो केरु साहब? अरे साहब लियो लंडन सॼा टपड़ छॾे वियो। घर अचण वारो हर माण्हू साहब न थींदो आहे। अरे साहब न फ़कीर हूंदे पर आई कहिड़ी शइ सभु ॿुधाईंदोसीं। पहिरों ही ॿुधाए नरेश नरियानी जो इहो ई मकान आहे न? हा इहो ई आहे। अॻिते वधो। हा पुट हा। अरे अॻिते हेॾा न होॾा अॻिते वध। अरे पुट हींअर त पंहिंजो कमु करण आयो आहियां। राम राम चओ राम राम। राम राम चयो। हाणे इहो ॿुधाए अटो ॾिए या कैश वठंदे? अरे मां कोई अनाथालय में आयो आहियां छा? माफ़ कजो साईं अनाथालय मां न पर लॻो अनाथालय चई था। चांहि पाणी त पी निकिता आहियो न? वो कीअं वण ठाहे जेतिरी श्रद्धा हुजई। ऐं ॿुध गॾ में कुझु जेको खणी अची न बिल्कुलु फ्रेश खणी अचिजां। ऐं मूंखे मिठो ॾाढो पसंदि अथई। थोरो ख़्यालु रखजां। पर असांजे मोतीअ खे मिठो पसंदि कोन्हे। इन करे हिन घर में न सॼे पाड़े में मिठो मना आहे। वन पंहिंजी डैडी खे सॾु करे आ। डैडी के ठेठ? हा। अरे यार ॿुध ठेठ हींअर घर कोन्हे। छो? हा पहिरीं तूं इहो ॿुधाए छा चयो आहे? केरु आयो तुंहिंजो नालो पतो त ॿुधाए बाबा। अरे वो सभु तोखे मां छो ॿुधायां? अरे मां पंहिंजे कम सां आयो आहियां। कोई रजिस्टर कराइण आयो आहियां छा? पुट उनखे वञी चईसि कि शेवक राम आयो आहे। शेवक राम आयो आहे? हिते त साईं कबाड़ी बि शेवक राम त अख़बार वारो शेवक राम त पंचर खाइण वारो शेवक राम। अड़े त बासण मलण वारो शेवक राम। कहिड़ो शेवक राम? केॾो घटिया इंसान आहीं तूं। अरे मुंहिंजो नालो आहे सिंधी महाराज सखर वारो शेवक राम शिवदासानी। छा सम्झे? सम्झी साईं छिलको हेॾो वॾो ऐं नारियल हेॾो। अरे साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो सेठ साहब घर कोन्हनि। घर कोन्हनि? न त मुंहिंजो कहिड़ो कमु? भई मां त हिकिड़ो शुभ समाचार खणी आयमि। घर आहिनि ई कोन त मुंहिंजो कहिड़ो मतिलबु हिते? अरे साहब ॿियो त सही अगरि तव्हां शुभ समाचार खणी आयो त साहब अंदर ई आहिनि। अच्छा त उन्हनि खे सॾु कर। इहो शुभ समाचार मां तुंहिंजे सेठ खे ई ॿुधाईंदमि। न साईं हिते हर कमु थ्रू प्रॉपर चैनल थींदो आहे। पहिरीं मूंखे पोइ सेठ खे। हा हल त भला ॿुधाए तुंहिंजो कुझु गुम थियो आहे छा? हे साईं मूं वटि आहे छा जो मुंहिंजो गुम थींदो कुझु? अरे भाऊ अड़े वाह यार ओ सवरे थी विया। इहो भाऊ अखर कोन ॿुधो आहे। आत्मा तृप्त थी वई। वरी चओ न भाऊ चओ न भाऊ। अरे मूं वटि एतिरो वक़्तु कोन्हे मां तोसां गॾु हिते रांदि खेॾां। अरे वञ पंहिंजे मालिक खे सॾु कर। मां तोखां बस इहो पुछां कि तव्हांजे इन घर में कुझु गुम थियो आहे छा? अरे साईं छा था ॻाल्हि कयो? छा न गुम थियो आहे? अरे साईं हिन घर जो चैन ॾींहं जी निंड राति जूं साईं निंडूं साईं सेठ जी बुक मालिकाणीअ जो क्लब कुल मिलाए करे हिन घर जो हिकिड़ो पीउ गुम थियो आहे। हा त तव्हां सभु ख़ुशि थी वञो। तव्हांजो पीउ मिली वियो आहे। हा सही पर पोइ उल्टो सुल्टो त कोन घुरा छॾींदो। ओए पंहिंजी ज़बान ते लगाम रख। मां हिकिड़ो समाज सेवी आहियां। अलाए घणनि माण्हुनि खे उन मंज़िल ताईं पहुचायो आहे। मां कॾहिं बि बेईमानी जो कमु कोन कंदो आहियां। वञ पंहिंजे सेठ खे सॾु कर। उनखे 100% शुद्ध घी मतिलबु पी ॾींदोसां। वञ तो कयां शुद्ध घी नौकर एॾो बदमाश आहे त मालिक त केतिरो चंडरो हूंदो। मूंखे बि छा आहे? मूंखे मुंहिंजा 5000 रुपया मिलनि मुंहिंजो कमु ख़तमु। हा बढ़िया। साईं राम राम। राम 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 साईं। साईं तो ॿुधाए पियो तव्हां मुंहिंजी डेडी ख़बर खणी आया आहियो। अरे ख़बर न सॼो डेडी खणी आयो आहियां मैं। वो किथे आहिनि डेडी? तव्हां गॾु आया अथव? इहो ई सम्झी वठो पुट। रेडियो ते तव्हांजे डेडी जी गुम थियण जी ख़बर ॿुधी ॾाढो परेशान थी वियोसि। आख़िर आया त हिकिड़ो समाज सेवी बसि निकिरी हुयमि तव्हांजे डेडीअ खे ॻोल्हण जी तलाश में। अच्छा बसि छा ॿुधायां हिकु डेडी जो दर्द डेडी ई सम्झी सघंदो आहे।
मुंहिंजा बि त 8 पुट आहिनि न बेटा। 8 पुट अॻियां उम्मीद आहे छा? अरे चुप कर। जो इहो नौकर विच में त ॾाढो थो ॻाल्हाए भाई। साईं घटि कर घटि। हाँ मतिलबु विच में ॻाल्हाईंदी ज़रूर सफ़ा बोधो आई त मां इहो को चवां मां ॾाढी महिनत कई आहे ॾाढी महिनत। छा में 8 पुटनि में? तव्हांजे डैडीअ खे ॻोल्हण में। अरे साईं तव्हांजो ॾाढो एहसान मुंहिंजे मथां। डैडी बिना त घर में हिकु मिंट असांखे खाली थो लॻे। हाँ साईं असां ॾाढा दुखी आहियूं। पर नरेश बाबू मां वो कुछ इनाम जी रकम ॿुधी त 5000 रुपया कुछ रखो पाया। हाँ साईं 5000 तव्हांखे मिली वेंदा बस तव्हां डैडी खे घुराए वठो। हाँ त तव्हां बि पंहिंजे पहिरियों पैसा घुराए वठो त मां तव्हांखे डैडी ॾियां गॾ में गॾु तव्हांखे कैश मेमो ॾींदोसांव। कैश मेमो ॼण त कोई गुड़ जी गोतरी घुमंदी आहे। भाई तव्हांजो ॾाढा खड़ूस ऐं खरबज। हाँ ॻोल्हे वठो पंहिंजे डैडीअ ख़ुदि ई मां वञा अरे थो। साईं नाराज़ छो था थियो तव्हां थियो। मां 5000 हाणे पड़ी थो छा? तू छा बीठो आहीं? वञ अंदर वञ थोड़ी मदद करीस। हाँ वञा थो। अरे न न न न न साईं समाज सेवी आयो वरी हिते समाज सेवा ॾेखारे वञो। एतिरो सामान घर भरियल तरियल आहे। न न न न ॾाढो चतुर माण्हू आहीं। कॾहिं कहिड़ो कमु करी थी और किथां आयो आहीं तूं? छो मुंहिंजे लाइ का छोकिरी ॾिठी अथव सुहिणी आहे? सफ़ा धुत पिशाच बेईमान। न न न न पोते कोन्हे करणी। अरे वाह कोने तू आई सफ़ा धुत पिशाच बेईमान बिन पंहिंजे लोटा। ए मुंह चुप कर मोटा। इहो ॿुधाए डैडी किथे आहे? खपई त ॾिजाए बिल खपई त न ॾिजा। पहिरों धन हथ में अचणु खपे। पहिरीं डैडी हथ में अचणु खपे। अॻिलो कयांसि? हाँ अरे अचो महाराज केसि ताईं उस में सुकंदव? ओ नरेश पुट अरे डैडी तव्हां अची विया? पर न हे मुंहिंजा डैडी न आहिनि। न साईं न असांजा डैडी कोन्हनि। असांजे डैडी जी खुशबू ई अलॻि आहे। हिननि मां त बांस वेठी अचे। साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव थो ही महाराज ॾाढो उस्ताद अथव कुझु घोटालो आहे। तव्हां त पुलिस घुराए वठो ऐं थिए त मां चवां मिलिट्री घुरायो। छा मिलिट्री घुराईंदे? हाँ घुराए वठो जंहिंखे घुराइणो अथव। मां बि ईट खां ईट वधाए ॾिसंदमि। अरे तव्हांखे तव्हांजो डैडी मिलियो त तव्हां मुंहिंजे इनाम में पैसा गिणण था चाहियो? वाह नरेश बाबू वाह मञियो मां तव्हांखे। इहो ई तव्हांजो पुत्र धर्म आहे। अरे माण्हू मरल पीउ जी वर्सीअ ते बि अलाए घणा हज़ारो लखे रुपया फूके सघंदा आहिनि। तव्हांखे 5000 रुपए में जिंदो पी 5 फुट 7 इंच जो पीस विकण में तकलीफ़ थी थिए। अरे जमीन फाटे तू हुन में समाजी वञी तो जहिड़े पुट खां को बेल पैदा थिया न त घटि में घटि घाणे में त कमु अचे। पाणी भरिया। हाँ पाणी। पर सेठ सेवक राम महाराज सेठ राम ये मुंहिंजा डैडी कोन आहिनि। तव्हांखे धोखो थियो आहे। मूंखे? हाँ मूंखे धोखो थियो आहे? हाँ अचो मिलाए वठो। मिलायो वठो। तव्हां ॾाढो बेवकूफ़ था सम्झो मूंखे। मां सॼो कमु पको कंदो आहियां। मिलायो। ए बिल चाहे टेंट जो खणी आयो छा? न रेडियो ते ॿुधी लिखंदो वियो। अच्छा ॿुधो उमिरि 60 साल आहे। हाँ हूंदी। कद 5 फुट 7 इंच आहे। केरु पढ़ा? अरे न न भले हूंदी यार। गिल ते मस्तो मस्तो। ओहो नरेश पुट हे सब चार रगड़ो है। अरे तव्हां चुप थियो। हिते माले सुञाण पई थिए। अब इहो हिते फ्रेंच कट दाढ़ी आहे। रंग सावरो शरीर बराबर आहे। जॾहिं सभु कुझु आहे त तव्हांजो डैडी कीअं न आहे? अरे न आहे यार न आहे। जॾहिं मां चवां थो न तव्हांखे धोखो थियो आहे मुंहिंजो डैडी न आहे। हाँ हाँ वठो साईं हुनखे ॾे। हाँ बा पाणी। अरे सेठ महाराज 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 हे तव्हांखे धोखो थियो आहे। मां छा पंहिंजी डैडी खे न सुञाणंदुसि छा? मूंखे धोखो थियो आहे? हाँ अरे धन जी लालच चङनि भननि जी सुञाणप गुम करे छॾंदी आहे। सत्य वचन थो ॿुधायांव। हिकु साहब जी ससु गुज़ारे वई सॉरी गुम थी वई। पर ॿुधो उन साहब जो जेको घोट हो न ज़ाल हुई उन 5000 में बतौर इनाम रखियो हो। लेकिन साहब जो न्याणो अची मूंखे चए थो मां तोखे 2000 ॾिनो में ससु ॻोल्हे छॾी त लिकाए छॾियां। ॿिन्हिनि जे मन में धन जी लालच अची वई। अरे अॼु ताईं मां उन मां खे पंहिंजे घर में वेठो पालां। अरे साईं छा था ॻाल्हियूं कयो? उते मामलो सस जो हो हिते सस जे सेड़ मतलब पीउ जो आहे। हाँ साईं कुकुड़ बि पंहिंजे पीउ खे सुञाणंदी आहे। असां त इंसान आहियूं। हीअ असांजा डैडी कोन्हनि। हाँ डैडी छा लाइ ॾिनो मुंहिंजी खोपड़ी घुमजी वई आहे। अरे साईं तव्हां खां वधी असांजी खोपड़ी घुमी वई आहे। छा तव्हां असांजा डैडी आहियो? हाँ आहियां। हिकु भेरो आहियां 10 भेरो आहियां 50 भेरो 100 भेरो चओ। अरे शांत शांत शांत
अरे तोता समझी वठ, अरे बुजुर्ग आहिनि, उन्हनि जी इज्जत करणी खपे। तू हिकु कमु कर, इन्हनि खे अंदरि वठी वञ ऐं नाश्तो पाणी कराए। नाश्तो पाणी? हा, हे वठ। अचो डैडी इन डाउट पधारियो। छाजो? अच्छा पैसा ॾिनई कोन ऐं माल खणाए थो वञे, सॼो व्यापारी लॻो पियो आहे। अरे महाराज तव्हां हाणे वधी थिए थी, हाणे पुलिस खे घुराइण लाइ मजबूर न कयो मूंखे। अरे मुंहिंजो घर हिन खे ॾींहुं न थो। अचो अचो। ॿुधो, अगरि हे असली हूंदा त मुंहिंजा डेडी, ठीकु आहे न, मुंहिंजा जी, ऐं नकली हूंदा तव्हांजा, मोटाए छॾींदोमांव। ऐं ॿुधो, मां अहिड़ो माण्हू न आहियां, मां डेडी जे लाइ पैसा ख़र्च करण लाइ शरीर जी मेल समझंदो आहियां। शरीर जी मेल? पर नरेश बाबू, घणनि माण्हुनि खे मेल सां वेड़ी लालच हूंदी आहे। अलाए घणा हफ़्ता महीना सनानु कोन कंदा आहिनि। मां रोज कंदो आहियां। अरे केरा तोता ॾिस त केरा। तो छा ॾिसंदो, हाणे दुनिया ॾिसंदी। अरे काका कोडूमल, हरिओम। खुश रहो पुट। अहिड़ी ख़ुशख़बरी खणी आए, ॿुधी पियो टिप ॾींदे मूं मिठो कराए भाई नेड़ूमल मिली वियो आहे। अरे छा डेडी मिली विया? अरे इहो कीअं थो थी सघे? इहो नथो थी सघे। छो कोन थो थी सघे? तू केरु आहीं? काका ए सेवक राम आहिनि, डेडी खणी आयो आहे। अच्छा डेडी खणी आयो आहे? जी। त मां छा खरगोश खणी आयो आहियां? नरेश बाबू माफ़ कजो, पर ही काको शेठ डेडी आहे। अरे इज्जत सां ॻाल्हायो, मुंहिंजे डेडी जा जिगरी दोस्त आहिनि ऐं इहे कॾहिं धोखा न खाई सघंदा आहिनि। हे महाराज तू केरु आहीं? महाराज ॿुधायो न, शेवक राम आहिनि। ज़रूर पुट, शरीफ खानदान में पीउ सिर्फ़ हिकिड़ो ई थींदो आहे। ही कहिड़े कन खजूरी खे पकड़े आयो आहे? ॾिसो साईं, बेइज्जती सहणी खे सीमा थींदी आहे। तव्हां जेको पीअंदो सो असली ऐं जेको मां आंदो सो कन खजूरो। अल्लाह, तू त निहायती बदतमीज बालूशाही आहीं। इज्जतदार पी माल थियो, इहा ई तमीज़ आहे तुंहिंजी। इते बि तमीज़ जी ॻाल्हि। तमीज़ न काका, 5000 रुपया। छा जा 5000? इनाम जा ॿियो छा जा? हे भगवान, मां पंहिंजे जिगरी दोस्त खे ॻोल्हे वठी हिन जा 5000 रुपया वठंदुसि। ए जोतिन वारा झूलेलाल साईं, ॾिसी पियो थो न। अरे चबड़ा पंडित, झूलेलाल मूंखे एतिरी दौलत ॾिनी आहे जो तो जहिड़नि खे मुफ़्त में विराए सघां थो। ही ॿार परेशान आहे, इन करे हिनजो फ़ाइदो वठण हली आयो आहीं। ॾिसो साईं, तव्हां हिन घर जा आहियो, तव्हांखे जेको खपे सो चओ, लेकिन मां तेॾी महिल ॻाल्हाईंदुमि जेॾी महिल फ़ैसिलो थींदो त असली कहिड़ा ऐं नकली कहिड़ा। अरे तोता, अरे काका राम राम। अरे खुश रहो तोता, खुश रहो। तोता, हाँ तू त नंढपणा खां हिन घर जो नौकर आहीं। हाँ तू छा पंहिंजे सेठ नेणूमल खे नथो सुञाणे सघीं? अरे साईं बिल्कुलु सुञाणंदो होसि। सुञाणंदो होसि? मतलब इहो साईं, ही घर जिन हालातनि में गुज़री रहियो आहे न, रोज हिकिड़ो नओं पीउ पियो आंदो वञे। अहिड़े हालतुनि में अगरि मुंहिंजो सॻो पीउ बि अगरि मथां लही अचे न सुर्ग मां, त हुनखे कोन सुञाणंदुमि साईं। तव्हांजो काको साईं वठी आयो आहे हिकिड़ो। हा, ऐं हिकिड़ो अंदरि सुम्हियो पियो आहे। तोता डेडी मिली विया आहिनि। अच्छा काका साईं वठी आया आहिनि। अच्छा काका साईं। हा, असली वही आहिनि जेके अंदरि आराम वेठा फरमाइनि। अरे ये अंदर कीअं भैया, कीअं अंदर आराम फरमाइनि? अरे काका साईं, तव्हां कोई डेडी वठी आया आहियो छा? कोई छा, मां छा उठा गिरो आहियां, ग़लति सलत पी बुढ़ा वठी ईंदुसि। सोराना साईं नेणूमल 24 कैरेट। डेडी आहिनि किथे? बेचारो नेणूमल त होश आवाज खोए वेठो आहे, ॿाहिरि बीठो वठी जास। अरे वठी छो न? अरे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि न कजे जंहिंसां हुनखे दिमाग़ ते सदमो पहुचेसि। अरे तव्हां बेफ़िक्र हो, वठी जोसि। हलिया भाई नेणूमल, हलिया। लेकिन का डेडी है। काॾे लिया था? मां तव्हांखे ॻोल्हे ॻोल्हे परेशान थी पियोसि। अरे तव्हां ॻाल्हाए छो नथा? डेडी अॻिते न वञो डेडी। डेडी तव्हां ॻाल्हाए छो नथा? साहब कुछ तो चयो डेडी। अरे डेडी छा नाराज़गी थी वई डेडी? मीना तव्हांखे कुछ चयो छा? तोता मीना के सॾ, मीना के सॾ। हा उहा त पगड़ियुनि ते मुंहिंजो मतिलबु दुखी मन था मंदर में वई आहे, पर सा चाण त डेडी मोटी अचनि।
हाणे त डेडी मोटी आया आहिनि उहे सही सलामत हाणे उहो मोटी ईंदी बुधो डैडी मीना बासु पई पे बासे ताजे मोटण लाए साहब साडो डेडी ये बकरी वांगुरु कोन खिलंदो आहे इहो ग़लति हलंदा बुध हां डैडी दिमाग ते घेरो सदमो पहुतो आहे अच्छा पर आहिनि उहे ई साईं भगवान करे उहे हुजनि पर आहिनि कोन तव्हां चओ त थोरी मुछ पटे ॾिसां अरे गड्ढा नरेश पुट मां केतिरी ताईं अंदर कैद में रहंदसि शुक्र आहे भगवान जो नेणूमल ॻाल्हाइण लॻो मां न चवंदोसि आख़िर पुट जो प्यार केसि ताईं जुबान बंदि रखे खबरदार ही मुंहिंजो वारो आहे मुंहिंजो वारो अंदर वेठो आहे जेको असली आहे उहो ॻाल्हाए वेठो जेको नकली आहे सो भॼी चुप थी वियो इहो मुंहिंजो वारो अथई अरे मुंहिंजो वारो आहे अरे मुंहिंजो वारो आहे हां भाई ॻाल्हाइण छो न कजो इहा इज़त रहिजी वई तो तव्हांजे मां वञा थो अरे तव्हां केॾे न वेंदव इते ही खीर जो पाणी जो पाणी ॾींदो तव्हां वञी अंदर वञो अरे अंदर तो मोकिली कॾहिं ॿाहिरि मोकिली आहे छा इहो अरे ये खीर पाणी जे पारीअ जे चक्कर में साईं त कुल्फी ॼमी वेंदी साहब तव्हां त जल्दी सां पुलिस घुराए वठो बस हा इहो ई सही रहंदो खबरदार काके कोडू मल जे हूंदे घर में पुलिस न ईंदी शरीफ खानदान जा फैसला घर जे चीन भितुनि जे अंदर थींदा आहिनि रैकी थाणे चौखट ते पोइ मां छा कयां हाणे काका ॿुधायो तव्हां ई ॿुधायो हाणे तव्हां त मूंखां वॾा आहियो न मां त नंढो थी करे एतिरी सारी सभु कुझु ॾिसां थो काका जेका तव्हां डेडी वठी आया हो उहो ॻाल्हाइनि नथा पोइ शक थियण त लाज़मी आहे न शक छा नरेश बाबू नस नस में लफड़ा ही लफड़ा आहिनि घटि करे अरे 16 आना फ्रॉडा प्यारा तू चुप कर महाराज तू पंहिंजी चोच बंदि रख हरू हू शख्स तुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजो दोस्त आहे हिन दाढ़ीअ जा वार अच्छा बैकलिन में न छा आहिनि मुंहिंजूं अखियूं तेज तरह आहिनि पुट मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे काका ख़ुशि रहो पुट हुन शख्स खे पुलिस जी न पर डॉक्टर हमदर्दी जी ज़रूरत आहे हिकु वक़्तु जेको सदमो आहे उहो मुनासिब इलाज सां ठीकु थी वेंदो वीचारो कुझु ॻाल्हाए नथो सघे अचु भाई नेणूमल अचु अचु तूं ॻाल्हाई जेको थी वियो उहो वीचारे छॾ पंहिंजे पुट सां मिल कुझु खाईंदे तूं कुझु खाईंदे वञ तोता मालिक खे नास्तो वास्तो कराइसि वञी वञ अचो वठी वञीसि अचो पोइ सुम्हारे छॾिजेसि अचो नरेश बाबू असां छा कया आहे इहो ई तूं वञ भाड़ में ऐं पाण सां गॾु जेके हुन नमूने खे वठी आई न उनखे वठी वञीसि हिते वठी आई न ॿार खे परेशान थी कया अथई ॾिसो साईं तव्हां हिन घर जा टाका हुजो मामा पर हिन वक़्तु तव्हांजो और मुंहिंजो लेवल बिल्कुलु बराबरि आहे छा मतिलब इहो ई त हिकिड़ो पीउ तव्हां आंदो हिकिड़ो पीउ मां आंदो थियो न लेवल बराबरि इहो ई न नरूअ पीउ खे क़बूल न कयो आहे त पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो दर्जो बराबरि आहे असां ॿई पीउ पुठियां आहियूं हे भॻवान किथे मिटीअ जी माठ ऐं किथे स्वर्ग जा ठाठ हिन जो छा मतिलबु आहे इहे पुराणा पहाका आहिनि ज़मीन जी मिटी ऐं स्वर्ग जी सुख जो छा मुक़ाबिलो इहा त ग़लति ॻाल्हि आहे काका त पंहिंजे पाण खे ज़मीनी मिटी न चओ इहो मां तोखे पिए थो चवां उछकड़ खूब ॼाणी तो मतिलबु हाणे तव्हां बनी वियो त मां उछकण ॼाणा ख़ामोश नरू पुट तुंहिंजे ॼमण खां पहिरीं मां हिन घर में ईंदो रहंदो आहियां पर अॼु ताईं एतिरो चिड़चिड़ापन ऐं अहिड़ो मां कॾहिं न ॾिठो नेणूमल होश आवाज़ खोए वेठो आहे वरना भॻवान जो कसम अलाए छा मज़ा करे छॾिया अरे असली हुजे तॾहिं त हुन मुंहं मां कुझु निकिरंदसि न हलबंग तूं ईअं कान सम्झंदे चाची हलबंग हा तूं आई अरे मुंहं वारो असली आहे मुंहं वारो असली आहे मुंहं वारो असली आहे मां मुंहं वारो असली आहे अरे मुंहं वारो असली आहे मुंहं अरे खामोश जाओ छातो चई साईं इहा ई जगह अथव बिल्कुलु हिते ई वारदात थी आहे साॻी जगह अथव इहा मुंहिंजे इलाइक़े में वारदात मुंहिंजी इजाज़त बिना त हिते कॾहिं बि न वणंदो आहे ऐं तव्हां हिते वारदात करे छॾी वारदात हिते कोई वारदात न थी इंस्पेक्टर साहब इंस्पेक्टर इमरती लाल खे तो बेवकूफ़ कई मूंखे हिते कंहिंजे गुम थियण जी खुशबू अची रही आहे सच सच ॿुधायो केरु गुम थियो आहे न त कुत्ते खां चक पाराईंदोमांव
हवलदार वांगुर पे भोबो कंदो पर इंस्पेक्टर साहब असां त का रिपोर्ट कराई काने ताके कीअं खबर पई ॿुधाई अरे असांजे साहिब जी सुंगण जी शक्ति ॾाढी तेज आहे किथे वारदात थींदी कोने ऐं हिननि खे सुगंध थी वेंदी आहे इंस्पेक्टर साहब असांखे का जांच कराइणी काने का न अरे ॿुधाओ के गुम थियो हिते अरे इंस्पेक्टर साहब मां तव्हांखे चवां थो असांखे कई जांच कराइणी काने का मुंहिंजो दोस्त अच्छा 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 त तुंहिंजो दोस्त गुम थी वियो आहे अरे इंस्पेक्टर साहब मुंहिंजा डैडी तुंहिंजो डैडी गुम थी वियो आहे हाँ मुंहिंजो सेठ अरे तुंहिंजो सेठ बि गुम थी वियो आहे हवलदार होलाराम ही छा थी रहियो आहे विच इलाइक़े में छा माण्हुनि जो डपु निकिरी वियो आहे अरे चवंदा आहिनि गांव में जॾहिं ॿार रोंदो आहे चुप कर न कर इंस्पेक्टर इमरती लाल अची वेंदो हिते टेटे वारदात थियूं कंहिंजो पीउ गुम कंहिंजो माले गुम कंहिंजो दोस्त गुम अरे सच सच ॿुधायो हाँ चाचा हवलदार साईं टे वारदात न हिकिड़ी वारदात थी आहे हिकिड़ी वारदात हाँ साईं हिकिड़ी वारदात थी आहे हिते जेका मुंहिंजा डैडी आहिनि न वरी जा सेठ आहिनि अरे तो उन्हें दोस्त किधर अरे साईं ॿुधो त सही न हाँ जेका मुंहिंजा डैडी आहिनि न वो उन जा दोस्त अरे आहिनि तेरा मालिक किधर साईं हिकिड़ो ई माण्हू आहे अरे यार तो चलो ठीक है के घूम जाओ आइको बोले ओ साईं हो जंहिंजो फोटो लॻल आहे ई घूम जाओ हाँ ई केरन तांजा मुंहिंजा डैडी आहिनि तुझा डैडी अंदर किथे हुंदा रे मूंखे छा ख़बर डैडी अरे तुझे डैडी तोखे खबर न हुंदी त छा असांखे हुंदी अरे इंस्पेक्टर मां आहियां तव्हां केरु आहियो अरे इंस्पेक्टर आया त छा अच्छा अच्छा ॿुधाए छा आहे अरे इंस्पेक्टर साहब तव्हां ॿुधो त सही असांखे काई जांच कराइणी काने का मतलब इहो मुंहिंजो दोस्त मिली वियो आहे ऐं इते ई आहे जेठाई हवलदार होलाराम इंस्पेक्टर इमरती लाले टप के काको घर आ चुका वापस अरे इंस्पेक्टर साहब दिक्कत त इहा ई आहे डैडी मुंहिंजो हिकिड़ो गुम थियो आहे हिते अची विया आहिनि ॿ साईं तव्हां महान आहियो सॼे ब्रह्मांड में सिर्फ तव्हांजे इलाइक़े में इहा स्कीम हली रही आहे त हिकिड़े ते हिकिड़ो फ्री अरे साईं बस जेका ॿ डैडी आहिनि ॿई डैडी मुंहिंजा न आहिनि हिकिड़ो डैडी जेको आहे न उनजो हलण चलण मुंहिंजे डैडी वांगुरु कोन्हे हिकिड़ो चिबड़नि वांगुरु खिले थो What? You mean cheating? मुझे इलाके में cheating? हवलदार होलाराम रबर लीक रापोर्ट ले हाँ तुझे नालो नरेश गुमशुदायो नालो नालो डैडी न मतलब अरे नालो साईं सेठ नेड़ूमल पसंदीदा शयूं पसंदीदा शयूं काजू बादाम किशमिश अखरोट वगैरह 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 छॾे करे सब 5-5 किलो थाने में पहुंचा छॾिजांइ छो और इनाम या 5000 भी 5000 छो एक मिनट 5000 त ठीकु आहिनि पर सभु शयूं छो अरे हवलदार होलाराम ॿुधाए छा लाइ अरे असांजे साहिब जो तरीक़ो अलॻि आहे जीअं शींहं खे बासाइण लाइ बकरीअ खे ॿधियो वेंदो आहे तीअं ई गुमशुदा माण्हूअ खे पकड़ण लाइ उन्हनि जी पसंदीदा शयूं इहे थाणे में रखी वेंदियूं आहिनि जीअं लालच में थाणे पहुची वञे अच्छा शाम ताईं सभु शयूं पहुची वञणु खपनि तव्हांजो पीउ पाणे डुकंदो पहुची वेंदो थाणे में शाम ताईं हवलदार फॉलो में अरे थाणे में रखंदासीं घर रखी वेंदासीं न ॾिसजा तूं हाणे फासंदे ॻाल्हि पुलिस ताईं पहुची वई अथई तो जेको नकली पी आंदो आहे तूं त छुटे अरे तो वारो नकली आहे मूं वारो असली आहे अरे तो वारो नकली आहे अरे मूं वारो असली आहे अरे मां चयो तो वारो नकली आहे अरे कौन छा करण वरी रहा है बटिए घर बाहरी कोन आते ते भंगी हुई काम लगी है अरे छोड़ू अरे यार तुझे मुझे ये केड़ी जट जग लगी पई आते अरे तू गाला जंदो अरे तू कुछ ही न दो तू के रही तोखे मुंह कौन सुञातो अरे मां करे अरे नरेश ही छा नोटंगी हली रही है अरे तू को तो गालाई तू में थी स्टेचू तव्हां केरु आहियो अरे लखना लत रही छेरा लखना मूंखे न सुञाणी अरे पी के न सुञाणी केड़ो पी जानवर अचन ऐं सभु पौधा खाई वञनि तव्हांजी का परवाही कोन्हे कबूतर खानो या कबूतर खानो अरे तोता आए
ही बि हथनि मां अरे न राम राम न सलाम न फज़ीलत ॾिस त खरगोश दोडा फाड़े निहारे रहिया अरे छा ॻाल्हि छा ॻाल्हि तव्हां त हींअर अंदरि लेटिया पिया हो हिते कीअं अची वियो हिते जादो अरे छा वे बकवास करी पानी खणी हल पानी खणी आ हाणे त चांहि पीतव हींअर अञा चांहि पीती अथव वरी पाणी अरे कई चांहि पीती है अरे गुड्डू मल्ला यार हिन घर में जा भंग भंग घोटी हुई आजा भंग सरकारी तौर ते बंद आ पर तू केर अरे तुझो पीउ अरे मूंखे न सुञाणी अरे नेड़ू मन न तो सुञाणी मतलब तव्हां नेणू मल्हायो हाँ वनो कतार में लगो कतार में लगो सुञाणप चालू आ सुञाणप चालू आ अरे मुझे घर में मुझे सुञाणप मेरा चरिया आदि मैंने खोपड़ी खिसके पानी अरे तोता वो तोता तोके खबर आ न मां गिलास में पानी कोन पेंदो है अरे मां इन वडे लोटे में पानी पेंदो ट्रामे जे लोटे में या खबर हो नहीं जोड़ा कहां रेडी आई छा सुस्त त इले अच्छा एक गाल बुधायो ता अगर मुंजा असली डेडी आयो तो पोइ ॾाढी कॾहिं हलिया वियो अच्छा 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 पुट तू एडो वडो री आई जो पी खां तो सवाल करी अरे हट रे भेटू तोवा तोवा बेटी अरे ये डेडी हाणे सुञात सब चरिया थी पिया हाल जा खबर ही कोनी वे ॿियो ॿुधाए डेडी तो एतिरा ॾींहं तव्हां ॿुधाए कोन वियो मां कोन ॿुधायो हुअसि हा अरे मीना किथे आहे मीना मीना किथे आहे अचे 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 अरे डैडी ता अच्छी है डैडी हां खुश रहो किथे हली विया हो डैडी अभी तो तव्हां बिना परेशान थी विया अरे पुट तोखे मां चई त वियो से त मां 2 ॾींहंनि लाइ वञा थो उज्जैन महाकालेश्वर जो दर्शन करण तूं विसरी वियो मूंखे डैडी तो मूंखे कॾहिं ॿुधायव मूंखे ख़बर आहे हिनखे वेसर घणी आहे इन करे चयोमांसि रहे गे ॾंड ॿधी ॾिस 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 हाणे यादि आई मीना नरेश आई एम सॉरी डैडी मूंखे ॿुधाए विया हुआ पर वो साड़ी लॉन्ड्री में वई हली साड़ी लॉन्ड्री में वई डैडी मूंखे माफ कजो अरे तू तो चई वेजो मां विसरी वियसि हाणे केतिरो तंग थियुसि मां घणा डेडी अची विया हिते घणा डेडी आई एम सॉरी नरेश हा तू तो सॉरी चईंदी न हाणे मां तो परेशान थी वियुसि डेडी ओ डेडी हिकिड़ो टियों डेडी घणनि जी सेवा कंदुसि अरे घणा डेडी आया आहिनि किथे आहिनि किथे आहे डेडी अरे दादा वठी जल्दी अरे ब्रांडेड ऐं चाइना मेड में फ़र्क़ु ई नथो ॾिसण अचेव किथे आहिनि डेडी भाई भजिया डेडी डेडी अरे नवा डेडी अची विया हां साईं डेडी वेठी आयो अच्छा शेवा कराम सेवा तो करे हां सेवा माफ कजो उठक बैठक कर छुट्टा 5000 5000 छुट्टा 5000 ये जाओ छुट्टा 5000 ये जाओ अरे नरेश नारायण घर यो आए जी अरे नरेश नारायण घर यो आए हां जी कहां के अरे सही मान नेणू मल अच्छा 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 डेडी नेणू वाला तो नेणू